अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दी मिठवार बाबा आला। सब शुक्र है, एहसान है, सारा है अल्लाह रब्बुल आलमीन लाइ आहे, जेको रोज़ी ॾींदड़, रहम कंदड़, महिरबान रहम कंदड़ आहे। क़ुरान अरबी ॿोलीअ में नाज़िल थियो आहे। क़ुरान करीम में मिसाल माण्हुनि लाइ ॾिना विया आहिनि। मिसालनि मां फ़ाइदो रुॻो इल्म वारा माण्हू ई वठंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन ई ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह ताला हक़ सां आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा कयो आहे। उन ई तख़लीक़ काइनात में ईमान वारनि लाइ हिकु निशानी आहे। अल्लाह खां सवाइ को बि महबूद न आहे। बेशक उन में अल्लाह जी कुदरत में वहदानियत जूं निशानियूं आहिनि उन्हनि लाइ जेको गौर फिक्र कनि था। अल्लाह अल अव्वल अल आख़िर अल ज़ाहिर अल बातिन अल रहमान अल रहीम आहे। अल्लाह आसमाननि खे ठंभ खां सवाइ बुलंद कयो, जीअं ॾिसो था पोइ अर्श अज़ीम ते क़ाइमु थियो। सिज ऐं चंड खे ताबे कयाईं, हर हिकु अल्लाह जे इल्म मुताबिक़ मुक़ररु कयल मुद्दत ताईं। अल्लाह बख़्शणहार आहे। आसमान ऐं ज़मीन जी हर शइ अल्लाह जी तस्बीह करे थी, इहो ई ग़ालिब आहे। महिरबानी करे, सहज सवलायूं करे, बाल भलायूं करे, सभु सणायूं करे, सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता करे। अल करीम अल रहीम नेक सालियो औलाद भाग नसीब सां अता करे। शैताननि जे शरगाह विसिसनि खां पनाह घुरां, टोटू पनाह ॾे, हिफ़ाज़त ॾे, ख़ैरो बरकत अता करे। मुश्किल मुंहिंजा मौला आसान करे, मिठूअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। अल्लाह अल हय्य अल क़यूम अल रहमान अल रहीम आहे। बाज़ार बाझ करे इल्तिजा करियूं पिया।